जी जरा चिन का आसमान आगा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा घर तेरे खमीसे जो आहे जॾहिं हो अलामा अब्दुल कयूम साहिब जो उहे अलमाड़ियूं ॿ के माना 10 लख जा किताब हुया। हेॾां खां मोहम्मद शरीफ़ जो घर, मुंहिंजो घर गॾु आहे, उहे सामान सभु मतिलबु गॾु तव्हांजे अॾु हुआ सभु मतिलबु ख़ाक थी वियो। चौपल बि कोन, मोबाइलूं सभु कुझु अंदरि वेठा हुआसीं, ईअं वठी भॻासीं ॿाहिरि त कुझु बाह खे विसायूं पर न थी सघियो, सभु कुझु ख़ाक थी वियो। सिर्फ़ु हे कपिड़ा जान ते इहे बचिया आहिनि। ॿियो शुक्र आहे अलाह ताला जे करे में ॿार नंढा उहे बची विया, उहे निकिरी विया। जानी माल नुक़सान खां अलाह ताला पनाह ॾिनो आहे, मालिक जा कर्म आहिनि। बाक़ी ॿियो सभु कुझु माना सड़ी वियो आहे। बाह कीअं लॻी चाचा? बाह कीअं लॻी? जी बाह कीअं लॻी? बाह बसि परे कुंड में चुल्हो हो न, उन में उते को मतिलबु टांडा पियल आहे, को हवा कख विधो, उन में ईअं मची वियो कुंड खां बाहि चुल्ह खां। छा सड़ियो? सड़ियो माना ॿ अलमाड़ियूं आहे किताबनि जा, अलामा अब्दुल रऊफ़ ऐं मतिलबु त ऐं अब्दुल कयूम जा, ऐं ॿियो वरी शरीफ़ जो, ऐं ॿियो अब्दुल तुंहिंजो खमीसे जो कुझु हुयो माना कपिड़ा मोबाइल असांजे अंदरि सभु कुझु। अन्न सड़ियो? अन्न? हा अन्न बि अंदरि हुयो, उहो सड़ी वियो। 40 मण। घणो अन्न हो? हा 40 मण। ॿियो सभु कुझु जी 40 मण कुझु दाना सुख कोन जी 40 मण दाना सुख कोन। हा 40 मण खनि अन्न हुयो, माना जेको बि मक़सदु सिर्फ़ु सभु कुझु हुयो माना सड़ी वियो आहे। बाक़ी सिर्फ़ु कपिड़नि सां ॿाहिरि निकिता। ठीक है।